ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जे अध्याय 12 जे ॿिए भाग में श्री सूत जी जे मुखां भगवान श्री कृष्ण जे गुणन जो वर्णन ॿुधो हो ऐं भगवान जे नाम जी महिमा ऐं श्री सुखदेव जी महिमा जो वर्णन पिणु कयो वियो हो। अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जो अध्याय 13 शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे जुदा जुदा पुराणनि जे श्लोकनि जी ॻणप ऐं श्रीमद् भागवत जी महिमा। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, श्री सूत जी चवे थो त ब्रह्मा, वरुण, इंद्र, रुद्र, मरुदंड दिव्य शक्तियुनि जी मार्फत जंहिंजे गुणन ॻाइण सां मगन रहनि था, संगीत जे दनीअ में ऋषि मुनि अंगपद करम ऐं ॿियनि उपनिषदनि सां गॾु वेद मार्फत जंहिंजा गुण ॻाइनि था। योगी ज्ञान द्वारा निश्चल ऐं साफ़ मन सां जंहिंजो भाव सां भरपूर दर्शन प्राप्त कनि था, पर उहो सभु करण खां पोइ बि देवताऊं दहित मनुष्य को बि जंहिंजे असली स्वरूप खे पूरी तरह ॼाणी न सघिया आहिनि। उन स्वयं प्रकाश परमात्मा खे मां वारंवार नमस्कार थो करियां। जंहिं वक़्तु भगवान कच्छ जो स्वरूप धारण कयो हो ऐं उन जी पुठीअ ते तमामु ॻरो मंदराचल पर्बत मांडाणीअ वांगुरु फेरण लॻो हो, उन वक़्तु मंदराचल पर्बत जे पथरनि जूं कुंडूं लॻण सबबि भॻवान खे तमामु घणो सुख मिलियो हो ऐं हू सुम्ही पियो। हिन जी साह खणण जी रफ़्तार वधी वई हुई। उन वक़्तु समुंड जे जल में हलचल पैदा थी, जा अॼु बि समुंड में ॾींहुं राति लहरनि ऐं पाणीअ जे ज़ोरदार नमूने हेठि मथे थियण ऐं उछलूं ॾियण जे रूप में ज़ाहिर आहे। उनखे अॼु ॾींहुं ताईं आराम कोन मिलियो आहे। भॻवान जे उन परम प्रभावशाली साह खणण सां असां सभिनी जीवन जी प्राण रक्षा थिए थी। हे सौंक जी, हाणे पुराणनि जी जुदा जुदा श्लोकनि जो अंदाज़, उन जी जोर, श्रीमद् भागवत जी उत्पत्ति, विषय ऐं उन जो वर्तांत बि ॿुधो। उन जे दान जी विधि, उन जे दान पाठ ऐं उन जी महिमा बाबति तव्हां ॿुधो। ब्रह्म पुराण में 10,000 श्लोक, पद्म पुराण में 55,000 श्लोक, विष्णु पुराण में 23,000 श्लोक ऐं शिव पुराण में 24,000 श्लोक आहिनि। श्रीमद् भागवत पुराण में 18,000 श्लोक, नारद पुराण में 25,000 श्लोक, मार्कुंडेय पुराण में 9,000 श्लोक ऐं अग्नि पुराण में 15,400 श्लोक, बोएश पुराण में 14,500 श्लोक ऐं ब्रह्मवृत पुराण में 18,000 श्लोक, लिंग पुराण में 11,000 श्लोक, वारा पुराण में 24,000 श्लोक
ऐं स्कंद पुराण में 81,100 श्लोक, वामन पुराण में 10,000 श्लोक ऐं कोरम पुराण में 17,000 श्लोक, मत्स्य पुराण में 14,000 श्लोक, गरुड़ पुराण में 19,000 श्लोक ऐं ब्रह्मांड पुराण में 12,000 श्लोक आहिनि। अहिड़ी तरह सभिनी पुराणनि जे श्लोक संख्या यानी के गणप लॻभॻि 4 लख थिए थी। उनमें श्रीमद् भागवत पुराण बाबति जीअं अॻु में वर्णन कयो वियो आहे 18,000 श्लोकनि जो आहे। हे शौंक जी, पहिरीं भॻवान विष्णु पंहिंजी नाभि कमल मां ब्रह्मा जीअ खे पैदा करे उन ते कृपा करे खेसि हिन पुराण जो ज्ञान ॾिनो हो। उन जी शुरूआत, विच ऐं अंत में वैराग उत्पन्न करण वारियूं घणियूं ई कथाऊं आहिनि। हिन महापुराण में जेके भॻवान श्री हरिअ जूं लीलाऊं ऐं कथाऊं आहिनि उहे त अमृत स्वरूप आहिनि। उन जे सुमरण करण सां सत्य पुरुष देवताउनि खे ॾाढो आनंद मिलंदो आहे। तव्हां सभु ॼाणो था त सभिनी उपनिषदनि जो सार ही श्रीमद् भागवत महापुराण आहे। ब्रह्म ऐं आत्मा जो हिकु ई स्वरूप, शुरूआत ऐं सभिनी पदार्थनि जो मालिक श्रीमद् भागवत महापुराण आहे। हिन जे निर्माण जो मक़सदु आहे मोक्ष जी प्राप्ति। जेको पुरुष बर्थडे जी पूर्णमासी यानी के सत्यनारायण जे ॾींहुं श्रीमद् भागवत पुराण खे सोनी संदलीअ ते रखी दान करे थो उनखे परम गति प्राप्त थिए थी। संतनि जी सभा में ॿियनि पुराणनि जी शोभा बि तॾहिं थिए थी जॾहिं सभिनी खां विशिष्ट श्रीमद् भागवत पुराण जो दर्शन थिए थो। छो जो ही सभिनी उपनिषदनि जो सार आहे। जंहिं ही अमृत रस चखियो आहे उहो ॿिए कंहिं बि शास्त्र मां तृप्त न थींदो। जीअं नदियुनि में गंगा नदी, देवताउनि में विष्णु ऐं वैष्णवनि में श्री शंकर जी श्रेष्ठ आहिनि, तीअं पुराणनि में श्रीमद् भागवत महापुराण श्रेष्ठ आहे। श्री सूत जी चवे थो त हे सौंकादिक ऋषियों, जीअं सभिनी शहरनि में काशी उत्तम आहे, तीअं सभिनी पुराणनि में श्रीमद् भागवत महापुराण साहिब जो आस्थान सभिनीअ खां मथे आहे। श्रीमद् भागवत पुराण सदाईं निर्दोष आहे। भॻवान जा प्यारा भगत उनखे ॾाढो प्यार कनि था। हिन पुराण में जीवन मुक्त परमहंस जे सर्वश्रेष्ठ खां सवाइ, माया जी ॼार खां सवाइ ज्ञान जो वर्णन कयो वियो आहे। हिन ग्रंथ में सभ खां वॾी शक्ति इहा आहे त हिन जो नास नथो थिए। मतिलब त कर्मनि जो आदि खां वठी निवृत्त ज्ञान, वैराग ऐं भक्तीअ सां भरपूर आहे। जो मनुष्य हिन जे सुमरण, पढ़ण ऐं ॿुधण में मन लॻाए थो उनखे भॻवान जी भक्ति प्राप्त थिए थी ऐं हू मुक्त थी वञे थो। श्रीमद् भागवत ज्ञान जी खाण आहे। हिन खां अॻु ख़ुदि भॻवान नारायण इहो ब्रह्मा जीअ खे ॿुधायो हो ऐं पोइ ब्रह्मा जी वरी देव ऋषि नारद खे उन जो उपदेश कयो हो। प्यारा भक्तों, उन खां पोइ नारद जी श्री वेद व्यास जीअ खे उन जो उपदेश कयो। तॾहिं व्यास जीअ जे दिव्य दृष्टिअ सां योगींद्र सुखदेव जीअ खे ऐं सुखदेव जी राजा परीक्षित खे ॿुधायो। असीं उन सर्वसाखी भॻवान वासुदेव खे नमस्कार करियूं था, जंहिंजी कृपा जे करे ब्रह्मा जी श्रीमद् भागवत जो उपदेश कयो। असीं योगी राज श्री सुखदेव जीअ खे बि नमस्कार था करियूं, जंहिं श्रीमद् भागवत जी कथा राजा परीक्षित खे ॿुधाए तक्षक नाग जे ॾंगण जो डपु मिटाए जीवन मुक्त कयो। हाणे तव्हां अहिड़ी कृपा कयो जो बार बार जन्म ग्रहण कंदे बि तव्हां जे चरण कमलनि में असांजी निस्वार्थ भक्ति
ऐं प्रेम रहंदो अचे। जंहिं भॻवान जे नाले जो सुमरण ऐं भॼन सभिनी पापनि खे नास करे थो, उन परमेश्वर जे चरण कमलनि में असांजी प्रीत लॻी रहे। उन परम तत्व स्वरूप श्री हरिअ खे असांजो वारंवार नमस्कार आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। इत श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जो आख़िरी अध्याय यानी कि अध्याय 13 संपूर्ण थियो ऐं श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद सां गॾु भागवत महापुराण साहिब जी अमृत रूपी कथा संपूर्ण थी। सभई चओ जय श्री कृष्णा, जय श्री हरि, राधे राधे। अगर तव्हां सभिनी खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। ऐं प्यारा भक्तों, तव्हां सभिनी हरि भक्तनि खे गुज़ारिश आहे त तव्हां हिन वॾे सफ़र में असांजो साथ ॾिनो, जंहिं में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जी कथा पहिरें स्कंद खां वठी आख़िरी स्कंद ताईं भॻवान हरिअ जी कृपा सां सुख समेत संपूर्ण कई आहे। हाणे कृपया तव्हां ॿुधायो त भागवत महापुराण साहिब जी कथा ॿुधण जे प्रताप सां तव्हांजे जीवन में छा छा चेंजिस आया आहिनि, यानी कि कहिड़ा बदिलाव तव्हां पंहिंजो पाण में ॾिठा। छो त दुनिया में बदिलाव तॾहिं ई ईंदो आहे जॾहिं इंसानु पंहिंजे अंदरि बदिलाव आणींदो आहे। ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं सिखियाऊं तव्हांखे भागवत महापुराण साहिब जी अमृत रूपी कथा जे ॿुधण सां मिलियूं आहिनि। कृपया इहो सभु शयूं असांखे पर्सनल ते या ग्रुप ते तव्हां ॿुधायो त असां तव्हांजा वॾा शुक्रगुज़ार रहंदासीं। सभई चओ जय श्री हरि, राधे राधे।